नाज़रीन, कंबर जे छोड़ी शाख में पानी जे अथरादू खोट सबब हज़ारें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि, जंहिं सबब जागीर जा मारूअड़ा सख्त मायूसी जे वर चढ़ी विया आहिनि। तफ़सीलन लाइ पेश आहे तुफ़ैल चांडियो जी हीअ रिपोर्ट। पानी इंसान जो जियापो आहे, पानी आहे त जीव आहे ऐं जहां बि आहे। अहिड़ी ई तरह कंबर शहजादकोट ज़िले में अहम करंगेजी हॾी जी हैसियत रखंदड़ चौड़ी शाख जेका कंबर ऐं मीरो खान तालके जे हज़ारे एकड़नि खे आबाद कंदी हुई, पर हिन वक़्तु हिन चौड़ी शाख में पाणी जी हथरादू खोड़ सबब वारी उॾामी रही आहे, जंहिं सबब केतिरियूं ई ज़मीनूं सुकी तबाह थी वयूं आहिनि। बेराज जे बासर आबादगारनि जी हठ धर्मी ऐं कामूरनि जी लापरवाही सबब जागीर जा मारूअड़ा इंतहाई ॾुखियुनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हितां जे आबादगारनि जो आपाशी जे आला ऑफिसरनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां उहो ई मुतालबो आहे त खुदारा पाणी जी अथरादू खोट ख़त्म कई वञे त जीअं जागीर जे ग़रीब हारियुनि ऐं ज़मींदारनि में ख़ुशियूं वापसि मोटी अची सघनि। रिपोर्ट तुफ़ैल चांडियो, मेरान टीवी न्यूज़, कंबर। पवंदो